सूफ़ीज़म में बि उहे माण्हू खणो, उहे सुजादा नशीन खणो या उहे फ़क़ीर खणो जिन जो सियासत सां वास्तो न आहे, पोइ थींदी उहा प्रचार। हींअर जे करे हिकिड़ो माण्हू मिनिस्टर बि आहे, सूफ़ीज़म जो चेयरपर्सन बि आहे, उहो छा कंदो? उहो त पंहिंजा वोट गॾु कंदो, तबलीग त कान थींदी। या उहो रस्तो त माण्हुनि खे कोन मिलंदो जेको अलाह या अलाह जे हबीब जो ॾसियल आहे असांखे। तंहिंजे करे आउं त इहो ई अर्ज़ु कंदुसि, जेको ख़ासि करे मुंहिंजो वास्तो पंहिंजे शहीद जी फुकरा सां आहे, ऐं हुनजो ख़ादम आहियां। इहो ई चवंदुसि हाणे बाबा सब्र शुक्र सां वक़्तु गुज़ारियो, हिन फुर लुट मां मार मारा मां कुझु हासिलु कोन थींदो। का शइ न ठहंदी, तुंहिंजे चवंदा आहिनि त न मरे थो न मंझो थो छॾे, इहा हालत हींअर असांजी आहे को। पर हाणे इहो दुनिया जो सॼो चक्कर आहे सॼो। जेकॾहिं अवी हदीसुनि जो मुतालो करियो, क़ुर शरीफ़ जो मुतालो करियो त इहे सभु शयूं ॾसियल आहिनि त हीअं थींदो, उहो थिए। अलाह साईं ईमान जी सलामती ॾे, अलाह साईं पंहिंजे अमन सलामतीअ में रखे असांखे अहिड़े सिरातुल मुस्तक़ीम ते हलाए। ऐं सभिनी लाइ इहा दुआ कंदुसि, पंहिंजे लाइ बि इहा कंदुसि, फुकरा खे बि अर्ज़ु आहे त मूं गुनाहगार लाइ बि दुआ ज़रूरु करे, जीअं असांजो हीउ रिश्तो हीउ सिलसिलो हलंदो रहे। प्यार मोहबत जो काफ़िलो जेको निकिता आहिनि असांजा, या असांजा शाह इनायत शहीद जेके शुरू कयो आहे पंधु, उनखे ता क़यामत ताईं पुॼायूं।